खे ख़बर अपडेट कंदा हलूं त खोड़ा पुलिस पारां 3 ॾींहं अॻु बज़ाब ڪرايل नींगरी अदालत पहुची वई। ॻोठ रसूल बख्श जी रवासी नींगरी गंबड़ अदालत में इल्ज़ाम हणंदे चयो त मामे नूर मोहम्मद सदा हुसैन गदा हुसैन ऐं दोस्त मोहम्मद आचारनि जे ज़ोर ते पिणु अगवा कयो हो। कुझु ॾींहं पहिरियां वाज़े रहे त नींगरीअ जी माउ गोहर ख़ातूं अगवा जो शक ॼाणाए नींगरीअ जे मामे नूर मोहम्मद समेत जवाबदारनि मथां केस दाख़िल करायो हो। खे ख़बर अपडेट कंदा हलूं त खोड़ा पुलिस पारां 3 ॾींहं अॻु बज़ाब ڪرايل नींगरी अदालत पहुची वई। ॻोठ रसूल बख्श जी रवासी नींगरी गंबड़ अदालत में इल्ज़ाम हणंदे चयो त मामे नूर मोहम्मद सदा हुसैन गदा हुसैन ऐं दोस्त मोहम्मद आचारनि जे ज़ोर ते पिणु अगवा कयो हो। कुझु ॾींहं पहिरियां वाज़े रहे त नींगरीअ जी माउ गोहर ख़ातूं अगवा जो शक ॼाणाए नींगरीअ जे मामे नूर मोहम्मद समेत जवाबदारनि मथां केस दाख़िल करायो हो।